नंढड़ी नंढड़ी आहियां नंढड़ी 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 आहियां अञा त आइटम नंढड़ी आहियां अञा त आइटम नंढड़ी आहियां वॾी बि नेठ त थींदसि वॾी बि नेठ त थींदसि माइट मुंहिंजो मंगणो कराईंदा जवान जॾहिं मां थींदसि अञा त आइटम नंढड़ी आहियां अञा त आइटम नंढड़ी आहियां ओ आइट अञा मां नंढड़ी उमरकोट जिले थरपाकर जे बहराड़ी में हिकु ज़मींदार पंज अठनि सालनि जे धीउ सां गॾु बंगले में रहंदो हो बंगले जे चौधारी कंदनि जो लोढ़ो ॾिनल हो ऐं लोढ़े जे ॿाहिरां पहलवान पीरल नाले चौकीदार पहिरो ॾींदो हो हिकु ॾिहाड़े कंहिं कम सां के ज़मींदार ॿाहिरि थो वञे ऐं घर में पंहिंजे 8 सालनि जी धीउ अकेली ॾिसी पंहिंजे नौकर पीरल खे पारत थो करे वञे पीरल चवे थो त मुंहिंजा साईं हीअ मुंहिंजी नंढड़ी अम्मा आहे तव्हां उनजो को बि फिक्र न करियो ज़मींदार जे ॿाहिरि वञण जो मौक़ो वठी हिकु चोर डाकू पुठिएं पासे खां लोढ़ो टिपी बंगले में दाख़िल थो थिए ऐं अन जे कुंडीअ पुठियां लिकी थो वेहे 8 सालनि जी छोकिरी जे हिकु जारे मां बत्ती खणी ॿिए जारे में रखी राति जो सुम्हण जी कोशिशि कई त सोझरे ते वञी चोर ते नज़र पियसि ऐं छिरक भरे ॾकी वई पर दिलि न लथाई दिलि में सोचाई त मुंहिंजो पहलवान पीरल नौकर त ॿाहिरि बराबरि वेठो आहे पर जेसीं सॾु करियांसि तेसीं मूंखे चोर मारे विझंदो उन करे अहिड़ी का अटकल करियां जो चोर खे पीरल खां झलायां पंहिंजी जान बि बचायां पंहिंजो माल बि बचायां छा कयई जो बत्ती साॻे जारे में रखी आइट कढी वई कटण लॻी ऐं आइट सां ॻाल्हियूं करण लॻी चोर जे लेखे त ॿार आहे 2-3 मिंट आइट सां ॻाल्हियूं करे ॻाए ॻाए थकिजी सुम्ही पवंदी पर ॿुधंदड़ सोचियो त 8 सालनि जे छोकिरीअ छा पंहिंजो दिमाग़ खां कमु वरितो आहे हू आइट खे चवे थी त मुंहिंजा मिठड़ा आइट ओ मुंहिंजा अदड़ा आइट अञा त आइट मां नंढड़ी आहियां अञा त आइट मां नंढड़ी आहियां वॾी बि नेठ त थींदसि वॾी बि नेठ त थींदसि माइट मुंहिंजो मंगणो कराईंदा जवान जॾहिं मां थींदसि अञा त आइट मां नंढड़ी आहियां अञा त आइट मां नंढड़ी आहियां ओ आइट अञा छा थींदो घोट चढ़ी घर घोड़ी ईंदो वठी नाल मुख नींदो यर वठी नाल मुख नींदो यर वठी नाल मुख नींदो वो छॾे पेकनि जो घर ही पुराणो अरे सावरनि जे घर बि दसी वॾी बिनेट थींदसि शादीअ खां पोइ छा थींदो शादीअ खां पोइ पुट बि त ॼमंदो होए मां पीरल नाम धरींदसि पीरल मुंहिंजो वॾड़ो थींदो पीरल ॿारनि सां खेॾण वेंदो पोइ मां मानीअ लाइ सॾींदसि नथो अच पीरल चवंदो होए छो त रांदि में रीधल हूंदो मुंहिंजो रांदि में रीधल हूंदो पीरल हेॾे अच पीरल हेॾे अच वाका करे सॾींदसि गाह करे जो ॼाई त पीरल हेॾां अचो त ॿाहिरि जो संस पीरल नौकर वेठो तंहिं सम्झो त शायदि अम्मा मूंखे थी सॾु करे सो यकदम पर्ट खोले अंदरि आयो ऐं दरवाज़े वटि बीही चवणु लॻो अम्मा तव्हां छो सॾु कयो जो पीरल हाज़ुर ईअं जो ॼाई त चोर हैरान थी वियो
बेहोश थी वियो सफ़ा गिग पई वहेसि दिल में ख़्यालु कयईं त छोकिरी 8 सालनि जी ॾेई वेठी आहे एतिरे में वॾी थी सो मङी सो परणी सो ॾाढ़ीअ सां पीरल विझणियाई छोकिरी हिकदमि वांगुरु साईं इशारो कयो त चोर लिखो बीठो आहे पीरल वञी चोर खे पकड़ियो कीअं अकुल सां छोकिरीअ चोर बि पकड़ायो माल बि बचायो ऐं जान बि बचाई ॿुधंदड़ वीचार कयो अञा मां